अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल अथव? ख़ुशि आहियो? चङा भला भला। चयमि त पंहिंजो थोरो ॻाल्हाए वठां तव्हां सां, मिड़ई मुंहिंजी बि दिलि चए थी। वरी इहा बि ख़बर पई त मूंखे इहो तव्हां माना किन पसंदि बि कयो आहे त भली नानी अचे असां सां ॻाल्हाए कॾहिं कॾहिं। 2-3 ॾींहं पहिरियों त इहा जेका औरतुनि जो आलमी ॾींहुं गुज़रियो उन ते न ॻाल्हाए सघियमि। अबा सफ़ा निड़ी बंदि हुई, तबियत ख़राबु हुई, आवाज़ ई न पियो निकिरे। पोइ चयमि त ठहियो भला छॾेसि। सो अॼु आहे जुमे जो भलारो ॾींहुं, रमज़ान शरीफ़ जो महीनो बि आहे। तव्हांखे बि रोज़ा मुबारक हुजनि, रमज़ान मुबारक हुजेव, जुमो मुबारक हुजेव। अलाह साईं इहो पंहिंजो अलाए छा कहिड़ी ॻाल्हि पई कयां, बसि अबा पीरी। सो इहा पीरीअ जा इहे कम। हा, मां पई चवां त अलाह साईं क़बूल करे इबादतूं, निमाज़ूं, रोज़ा। बसि गुनाहगार ऐबदार आहियूं, शल माफ़ी ॾे असांखे, बसि असांखे शल बख़्शे। पंहिंजो इहो ॾिसां थी रमज़ान शरीफ़ में, मिट माइट में, थोरे पंहिंजे दोस्तीअ वारनि में, जिते बि ओड़े पाड़े चकर लॻे थो कंहिं न कंहिं महिल। इहो ॾिसां पई जो रिस्क जो ज़्यान आहे। अबा रमज़ान शरीफ़ जो आयो त पोइ उन में इंसान हिकु वेलो घटि थो खाए, है न? त माना थियणु त ईअं घुरिजे त पंहिंजो इहो घर धयाणियुनि जो टाइम बि बचे। अबा अमड़ खे चवां त इहा पंहिंजो ख़ोराक बि बचे ऐं पंहिंजो पैसो बि बचे, है न? सो पर ईअं त कोन थो थिए। हिकु वेलो न खाई अलाए केते पिया अहसान कयूं। ओ असुल हीअं रोज़े जो टाइम इफ़्तारीअ जो थिए थो, जो टेबलूं, जो मेज़ा, जो दस्तरखान भरजनि था त अलाह पनाह ॾे। माण्हूअ जे पेट में एतिरी गुंजाइश कोन्हे जेतिरो खाधो थो पचे, या रुॻो नियत में गुंजाइश आहे। अबा ठीकु आहे, अलाह रिस्क ॾिनो आहे त उनजो क़दुरु बि कयूं, उनखे उनजो मज़ो बि वठूं, उन मां सुख बि वठूं। पर क़दुर जो मतिलबु इहो न आहे त हीअं 10 ताम पचाइजनि बिना ज़रूरत जी। इन खां चङो न आहे त कंहिं मिसकीन जे घर खाधो पहुचाइजे, भली खाओ, भली मज़ो वठो। क़दुरु इहो आहे त एतिरो पचे जेतिरो खाई सघूं, है न? ऐं ज़्यान न थिए। ज़्यान थींदो त अलाह त नाराज़ थींदो नी। पोइ जे रब रुसे, रिस्क खसे त पोइ को बि असांखे उहो रिस्क नथो ॾेई सघे। इफ़्तारियुनि में 5-5, 8-8, 10-10 शयूं, वरी पोइ मानी राति जी, वरी 2-3 कलाक गुज़रनि ई नथा त वरी असुर, वरी सहरियूं खाओ। इंसान जो पेट आहे हिकिड़ी हद। असांजे वक़्त में अॻे जॾहिं असांजे जवानीअ में रोज़ा रखंदा हुआसीं न, त बसि हल्को फुल्को खाईंदासीं। असुर जो या त चांवर रधबा, मानी पचंदी, खीर जो गिलास हूंदो, का हिकिड़ी भाॼी हूंदी, को पटाटो तरियोसे, का भिंडी तरीसे, बसि दंग थियो, रोज़ो थी वियो। पोइ वरी जॾहिं खोलण जो टाइम ईंदो त पोइ अम्मा खे चवां इहो खारक सां रोज़ो खोले, शरबत जो गिलास पी, पाणीअ जो या गिलास पी, वञी सिधो बीहंदासीं, वञी सांझीअ जी निमाज़ पढ़ी, पोइ सुकून सां वेही खाईंदासीं राति जी मानी। पेट भरिजी वियो, सोमयाणे जी निमाज़ पढ़ी, जेको कंहिंखे दौर ज़िक्र तस्बीह नफ़िल कुझु बि पढ़णो आहे पढ़ी, सवेर सुम्ही पवंदासीं त जीअं वरी असुर जो अखि खुले मज़े सां। हाणे त रवाज ई बदिलजी विया आहिनि। बा सॼी सॼी राति माण्हू जाॻनि था, पोइ इहे सहरियूं खाई, असुर जी मानी खाई, पोइ जो सुम्ह त वरी उथ ॿिए पहिरीअ खां पोइ। इहो इंसाफ़ त कोन्हे, इहो अलाह जो कानून त कोन्हे। मतां ॾिसो, तव्हांखे ॻाल्हि बुरी लॻी मुंहिंजी, पर आहे हक़ीक़त न, है न? सो ईअं त न थियणु घुरिजे। सो रिस्क जो क़दुरु इहो आहे त एतिरो पचायो, एतिरो रधियो, जेतिरे जी ज़रूरत हुजे, जेतिरो खाई सघो, ज़्यान न थिए। ऐं पोइ हिन भलारे महीने में जेके मिसकीन आहिनि, जिन खे खाइण लाइ गभो कोन्हे, पोइ उन्हनि जी बि त सार लहिणी आहे नी। उन्हनि खे बि भला घटि में घटि
कुझु न त रोज़ हिकु ग़रीब घर खे मानी ज़रूरु ॾियो। मन के हिकु माण्हूअ जो पेट भरिजे, को रब राज़ी थिए। वॾे में वॾो सवाब आहे बुखायल खे मानी खाराइण, जिन घरनि में खाइण लाइ गबो कोन्हे उन्हनि खां को रिस्क जो कदुर पुछे मां। दिल में न कजो, अलाह तव्हांखे जजो ॾिनो आहे, घणो ॾिनो आहे, भली खाओ, भली जेॾो वणेव पचायो, बच्चनि खे ड्रव करायो, पर ज़्यान खां बचो। ज़्यान न कयो। ॿियो त वरी इहो जेको फैशन थो हले त माना रोज़े खोलण महिल इहे जेके थधियूं बोतलां आहिनि, जेके कोल्ड ड्रिंक्स आहिनि, इहे बि पीओ, हथ वठी सिहत ख़राब। ऐं मां जहिड़ी न का ॻाल्हाईंदी चवंदी त इहो सही न आहे त चवंदा त ॼटी आहे, न कहिड़ी ख़बर, हीअ त पुराणे ज़माने जी आहे, हिनखे कहिड़ो अकुलु हूंदो है। पर जेको उन असां वारी सादगीअ में बि मज़ो हो न, उहो हिन में अॼुकल्ह जे ज़माने में न आहे। हेॾियूं तरियल शयूं, समोसा त पकोड़ा त अलाए छा छा, वरी मथां ड्रव शरबतनि बोतलनि ऐं पाणिनि जा, सिधी सही सिहत जी बर्बादी। सो थोरो जेके बि घर धयाणियूं आहिनि कुझु ख़्यालु कनि, घर जा भाती बि कुझु ख़्यालु कनि, उन्हनि माइनि खे बि थोरो आराम ॾियो, सॼो ॾींहुं बोरची खाने जे हवाले। भला रमज़ान शरीफ़ त रहमतुनि ऐं बरकतुनि जो महीनो आहे, है न। असांखे घुर्जे त जेतिरो थी सघे अलाह जी इबादत कयूं, नेकीअ जा कम कयूं, भलाईअ जा सबक़ ॾियूं, पंहिंजे बच्चनि जी तरबियत कयूं। हिकु हिकु भलाईअ, हिकु हिकु नेकीअ जो सवाब 70 दफ़ा वधीक है रमज़ान शरीफ़ में। छो न पोइ पंहिंजा असां अकाउंट भरियूं, आख़िरत जा अकाउंट। हिन ज़माने जे त अकाउंटनि जी असांखे वॾी ख़बर थी पए, उन अकाउंट जी असांखे का यादि न आहे ॻाल्हि त उते बि असांखे कुझु मोकिलिणो आहे, उते बि कुझु गॾु करिणो। आख़िर त हितां हलंदासीं न, रब जे अॻियां कहिड़ो मुंहुं खणंदासीं। सो भाई इहा बसि चयमि त थोरी बचनि सां, तव्हां सां, पुटनि सां, धीअरुनि सां ॻाल्हि ॿोल करे वठां। कुझु अलाह जो रिस्क जेको ॾिनल आहे उहो ज़्यान न कयो, वंडे विरहाए खाओ, ग़रीबनि जो बि अहसासु कयो। पंहिंजे बच्चनि खे त असां एॾो था खारायूं जो खाई खाई असुल ॼण त नक मां था कढनि। ईअं थो लॻे त ॼण रमज़ान शरीफ़ आयो ई मानी खाइण लाइ। अड़े हे त किफ़ायत किनायत जो महीनो आहे, पंहिंजे नफ़्स खे कंट्रोल करण जो महीनो आहे, पर असांजा नफ़्स त हीअं बेलगाम थिया खुलिया पिया। का ॻाल्हि असर ई कोन थी करे। को असां जहिड़ो को चङाई चवंदो त उहो कंहिंखे न वणंदो। त अबा हर को पंहिंजो हिसाबु ॾींदो, हर को कंहिंखे हलणो आहे नी। हाँ, मुंहिंजो हिसाबु कोई न ॾींदो, मां बि कंहिंजो हिसाबु न ॾींदमि। त पोइ ज़रूरी आहे त असां जेको आहे ख़्यालु कयूं, दुनिया में सोचे सम्झी रहूं, इंसाफ़ सां रहूं, हिसाब किताब सां रहूं, अलाह जे हुकुम ते हलूं, त जीअं अॻियां वञी मन कुझु राहमीन खे रहम पए। रुगो उन जी रहमत ते भरोसो कंदासीं ऐं पाण कुझु न कंदासीं त इहो बि मुनासिबु न आहे। बेशक असांजा आमाल कोन्हनि, आहे उन जी रहमत जो ई असांखे भरोसो, पर कुझु त कबो न। पाण ई ईंदुमि होत, पर आउं बि कुझु अॻ भरी थियां। हो त रहम कंदो असां ते, पर कुझु असां ते बि ज़िम्मो आहे न। तो दिलि में न कजो, बसि ईअं मां ॻाल्हि कई आहे हक़ सच जी ॻाल्हि, है न। सो हाँ सां हंडाइजो, थोरो गौर ज़रूरु कजो बा। वरी जॾहिं मौक़ो मिलंदो त इनशाला वरी अची तव्हां सां ॻाल्हाईंदमि ख़ैर सां, अलाह कंदो। तो मोकिलाएं वती, अलाह वाही अथव बचा, ख़ुशि हुजो, आबाद हुजो।